हिकड़ो मौजू सुहणे हबीब सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन अशरफुल अव्वलीन वल आखिरीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे तशरीफ आवरी जो आ रबीउल अव्वल शरीफ जो महीनो मुबारक जारी सारी आ। पूरी दुनिया जी मुसलमानन में पंहिंजी आका जी आमद ते खुशी जी लहर छायल आहे। अल्लाह ताला असाई अव्हां खे पक्को सुन्नी हुजण जो करम करे नेमत नसीब कई आ। के शको ऐं शुबहो कनि था त हीअ जमायत सुन्नत जमायत खां परे आ। उन्हनि खे को बि इन जी बारे में सबूत कोन्हे। सिर्फ़ माण्हुनि खे रोकण लाइ, माण्हुनि खे झलण लाइ, माण्हुनि खे दरगाह शरीफ़ सां वापसगी खां मना करण जे लाइ हर बो हलायो वेंदो आहे, पर उहो हली न सघंदो। छो त हिते तव्हां ॾिठो ऐं इंशाअल्लाह राति सुबुह ॾिसंदव त मदीने जे घोट ते ख़िताब जे सीगन सां या रसूल अल्लाह जे प्यारे जुमिले सां दुरूद जा, सलात जा, सलाम जा कड़का थी रहिया आहिनि, जेके गैर सुन्ननि वटि कॾहिं बि न हूंदा आहिनि। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी इहा बि महिरबानी आहे जो ही महफ़िल, ही प्रोग्राम, ही जलसो इन मौज़ूअ ते बि मुश्तमिल आहे। ऐं ॿियो पूरी दुनिया में जंहिं शख्सियत, जंहिं हस्ती, जंहिं अल्लाह जी कामिल वलीअ जो फैज़ दरिया जे वहकिरे वांगुरु छा समुंड जे छोलनि वांगुरु वीरू हणंदड़ आहे, हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार रहमतपुरी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो सालियानो उर्स मुबारक। सभई चो सुभान अल्लाह। आवाज वधायो। टाइम भली न वधायो पर आवाज वधायो। टाइम जी मूंखे बि ख़बर आहे त महदूद हूंदो आहे ऐं उन में फ़ाइदो आहे जो माण्हू वरी तहज्जुद लाइ सुजाग थी अल्लाह जो क़ुरान पढ़े, ख़तम शरीफ़ न करनि। रस्मी जी ॻाल्हि हिते न आहे। अल्लाह ताला क़बूल फरमाए। ॿिन्ही मज़मूननि जे लिहाज़ सां, ॿिन्ही मौज़ूअनि जे लिहाज़ सां ही महफ़िल अज़मत वारी आ, रफ़ात वारी आ, इज्जत वारी आ, मक़बूलियत वारी आ, महबूबियत वारी आ ऐं अल्लाह जे दरबार में पसंदीदगी हासिल करण वारी आ। विचां तव्हांजे असांजे दोस्तनि यकी भित ॾेई छॾी आहे। छो बि तव्हां पाण कराई आहे जो पाण ते कंट्रोल कोन करे सघंदा आहियो। पर हाणे माशाअल्लाह परे खां मां अव्हां खे ॾिसां, तव्हां मूंखे ॾिसो। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मूं अव्हां जे साम्हूं अल्लाह जे कलाम करीम मां जेका प्यारी आयत सगोरी पूरी बि न, उन जो हिकु हिस्सो तिलावत कयो आहे। इन आयत जे हिस्से मां ॿई मज़मून मिलंदा, ॿई मौज़ू मिलंदा। वॾी आवाज़ सां चओ। अल्लाह ताला जे हबीब जी तशरीफ़ आवरी, उन जो बि हिन में इरशाद ताला फरमाए थो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा
व दीनिल हक लियुज़हिरहु अला दीन कुल्लिहि व कफा बिल्लाहि शहीदा। अल्लाह ताला पंहिंजी ज़ात जो, पंहिंजी शान जो, पंहिंजी कुदरत जो, पंहिंजी कारीगीरीअ जो कमाल ज़ाहिर कंदे फरमायो त मुंहिंजा बाना तव्हांखे जे मुंहिंजी कुदरत जो कमाल ॾिसणो आहे, सनात जो कमाल ॾिसणो आहे, मूं अल्लाह ताला जी शान हुजण जो कमाल ॾिसणो आहे त मुंहिंजी महबूब मुस्तफ़ा करीम खे ॾिसो त कहिड़ो न सुहिणो मूं अल्लाह पंहिंजो महबूब ठाहे अव्हां ॾे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। चइबोसीं फलाणो मिस्त्री उहो आहे जंहिं मस्जिद ठाही आहे, जंहिं रोज़ो ठाहियो आहे, या गाॾी ठाही आहे, या फलाणी शइ ठाही आहे। अल्लाह फरमाए थो मूं पूरी काइनात ठाही आहे, पर जेका मां पंहिंजे कारीगीरीअ जो नाज़ समझां, जंहिंखे मां पंहिंजे कारीगीरीअ जो कमाल समझां, जंहिंखे मां पंहिंजे कारीगीरीअ जे ऐं मथां नाज़ जो मौक़ियो समझां, उहो आहे मुंहिंजो महबूब मदीने मक्के वारो दिलबर। सुभान अल्लाह। आम वाइज़नि में असां सुभान अल्लाह चवराईंदा रहिया आहियूं, पर अल्लामा इब्न रजब हंबली रहमतुल्लाह अलैह लताफ़ुल मारिफ़ में हदीस आंदी आहे। ये वॾो मुहद्दिस आहे जंहिं बुखारी जो शरह बि लिखियो आहे। हुन हदीस आंदी आहे, नबी सोना फरमाइनि था जॾहिं मुंहिंजो उम्मती सुभान अल्लाहिल अज़ीम चवंदो आहे त अल्लाह ताला उन ई महल उन जे लाइ जन्नत में महल तयारु कराईंदो। नजर खुटे थी माण्हू नथा खुटन, सुभान अल्लाह बि अहिड़ी चओ जो क़यामत ॾिहारे जन्नत में महल अव्हांजा न खुटन। हेठि बाहूं करे थकिजी पिया हूंदो, मथे बाहूं करे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुवल्लज़ी, इहो अल्लाह उहो आहे अरसल रसूलहू, जंहिं पंहिंजे रसूल खे मोकिलियो आहे। मोकिलण जो बयान थियो, पर कंहिं मोकिलियो आहे, कॾहिं खां मोकिलियो आहे, केसी ताईं मोकिलियो आहे, हे टई हदूं बयान न थियूं। मोकिलियो आहे, कंहिं ॾे मोकिलियो आहे। अल्लाह ताला जे कलाम करीम जूं ॿियूं आयतूं ॿुधाइनि थियूं। हिकु आयत में अल्लाह फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सभिनी जहाननि जे लाइ। बी आयत में अल्लाह फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। असां खे सभिनी जहाननि जे लाइ रहम कंदड़ करे मोकिलियो आहे। हिननि ॿिन्ही आयतुनि खां सवाइ टी आयत में अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब तां फरमायो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। ए इंसानो मां सभिनी ॾे अल्लाह जो रसूल आहियां। उम्मतुनि जो त रसूल आहियां, पर रसूलनि जो बि रसूल आहियां। रसूलन जो बि, पैगंबरन जो बि सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे कंहिं मोकिलियो जंहिं ज़र्रे ज़र्रे जो पान रब आहे, उन जो सुहिणो नबी रसूल आहे। कॾहिं खां मोकिलियाई सुभान अल्लाहिल अज़ीम।
जॾहिं कॾहिं बि न हुई, तॾहिं बि न हुई, ओभर बि न हो, ओलह बि न हो, ॾखण बि न हो, उत्तर बि न हो, हेठि बि न सॾिबो हो, मथे बि न सॾिबो हो, का शइ न हुई। अव्वल अव्वल अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे पंहिंजे कुदरती नूर जे तजल्लीअ मां पैदा फरमाए मुंहिंजा हबीब मुंहिंजे दरबार में रह, मुंहिंजो दीदार कर, मां तोखे पंहिंजो दीदार करायां, तू मुझो हमद कर, मां तुझो हमद कयां। तू चो या अल्लाह, मां चवां या रसूल अल्लाह, तू मुझो नालो वठ, मां तुझो वठंदो रहां। वाह मुझा मदीने वारा साईं, छा चयो? अल्लाह जे प्यारनि, आरफन, सालिहन, सालिकन, अल्लाह जे वलियन, चंद औलिया किराम जा इरशाद ॿुधो। हज़रत भिटाई घोट जंहिंजे मनकबत में मूं छपाई बि मनकबत आ, शेर बि चयो आहे, सूंह सिंध जी शान वारो आ लतीफ। हथ मथे खणो ई कोन था, मां छा कयां तव्हांखे। सूंह सिंध जी शान वारो आ लतीफ, मर्तबे ऐं मान वारो आ लतीफ। उन छा फरमायो? साहड़ जा सिंगार अन ॾिठा अॻे हुआ, नका कुन फयकून हुई, नका बी पचार, नको सिज चंड हो, हुई ऊंदह अंधकार, नको मलक फलक हो, हुई तो ही दी तवार, तॾहिं मोहब्बत साण में हार लायाई लतीफ चए। नक्शबंदी सिलसिले जो मशहूर बुजुर्ग हजरत ख्वाजा अल्लाह जो कामिल वली थी गुजरियो आहे। भिटाई साहिब उन वटि हली आयो हो, लवारी शरीफ उन जी दरगाह, उन बि हो नुक्तो बयान कंदे फरमायो, साहिब सैयद खल्कियो जॾहिं जाए नमाज़, लैस कमिस्लिही शैउन हुस्न हद न का, अल मोमिन मिरातुल मोमिन लोका गाल लिका, कुंजो कुल्फतिया हम हथ हबीब जे। थोरो थोरो अर्ज कंदो हलां। पाकिस्तान जो तसव्वुर पेश कंदड़ डॉक्टर इकबाल, जेको अकीदे में सुन्नी हो ऐं औलिया किराम सां अकीदत रखंदड़, उन्हनि जे मज़ारुनि ते हाज़िरी ॾींदड़ हो। वॾी आवाज़ सां नची सुभान अल्लाह। उन मुझे आका जी हकीकत दे, आका जे अव्वलियत दे, आका जे नूर मिन नूर अल्लाह हुजन दे इशारो कंदे ॾाढो सुठो फ़ैसिलो ॾिनो। फरमाए थो मकामे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर। वॾी आवाज़ सां चओ, मकामे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर, वही जाहिर वही बातिन, वही यासीन वही ताहा। मुझे आका जी कॾहिं खां रिसालत हली,
जॾहिं खां संदन वजूद वजूद अव्वला रिसालत अव्वला चोटी जा सीरत निगार हबीब जे ज़िंदगी ते कलम हलाइण वारा सभ जो सभ लिखी विया आहिनि त मुंहिंजे मुस्तफ़ा जी हक़ीक़त अव्वला ॿियनि नबियनि खे जेके बि ॾाज मिलिया ॾींदड़ ख़ुदा आहे पहचाईंदड़ मुस्तफ़ा आहे। वॾे आवाज़ सां चवंदा हलो ॻाल्हि खुलंदी हलंदी। मुंहिंजा भाउ मुस्तफ़ा जी रिसालत कॾहिं खां आहे? अशरफ अली थानवी देवबंदी आलम जी अॻुवान बि इन हक़ीक़त खे खोले लिखियो। किताब जो नालो मवाइज़ मीलादिन नबी। उनमें कुरान करीम जी आयत लिखे थो वल अमरुक इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून। हबीब तुंहिंजे जिंदगी जो कसम लिखे थो था नबी साहब त हबीब जी जिंदगी तॾहिं खां जॾहिं ॿी का शइ न हुई। दुनिया ते ज़ाहिरी जिंदगी बि जिंदगी आहे। मज़ारपुर अनवार में रहंदे बि सभु लिखी था वञनि गैर मुक़ल्लिदन खां सवाइ ॿिया सभु फ़िक्र लिखनि था पिया त मदीने वारो पंहिंजे मज़ार में अॼु बि अहिड़ो ज़िंदहा जहिड़ो बदर जे जंग में मदीने में निमाज़ूं पढ़ाईंदे मेराज वारी रात अल्लाह जे दीदार कंदे ज़िंदा हुआ। अञा बि लिखनि था पिया त हबीब जी ज़िंदगी दुनियावी ज़िंदगी खां वधीक पावर वारी आहे। निंड न कर पुट, निंड न कर मुंहिंजा जानी, घट खाईंदा कयो मानी त मालिक जी थींदव महिरबानी। हिकिड़ो लंगर ॿियो मथां थधो पाणी पोइ अलाह साणी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हबीब जी हक़ीक़त खे छा थो माण्हू सोके सोचे सघे। अवां असांजो अक़ीदो आहे ईमान आहे त असांजो महबूब बेमिसल महबूब या न बेमिसल महबूब। चओ सुभान अल्लाह। इन जे करे मूं पंहिंजे हिकिड़े शेर में चयो मुंहिंजे महबूब जो मट मिसल कोन या जी न थई पक भला पेश कर पेश कर। वठिया कहे मैदान में घणी पिया कंगारे घुमन। मुंहिंजे महबूब जो मट मिसल कोन या जी न थई पक भला पेश कर पेश कर। सुने नगदार निर्मल नबीउल हुदा जहिड़ो को मुस्तफ़ा पेश कर पेश कर। आहे को बिली कसम थी रब जो राधन स्टेशन ते ट्रेन ते सुबुह जो बीह दरन खां पियो निहार सजी जिंदगी गुज़री वेंदी मदीने वारे जहिड़ो न मिलंदो न मिलंदो न मिलंदो। ही सवा लख नबियनि जो सरताज मारियो महबूब जीअं कहन मेराज। मुख्तसर टाइम में हलबो। ही सवा लख नबियनि जो सरताज मारियो महबूब जीअं कहन मेराज। कोन अची सुभान अल्लाह। कंहिंजे चेहरे मुबारक जे तारीफ़ में कंहिंजे चेहरे मुबारक जे तारीफ़ में आलथी वदुहा पेश कर पेश कर।
कंजे चेहरे मुबारक जे तारीफ में आल थी वदुहा पेश कर सोने नगदार निर्मल नबीउल हुदा जहरो को मुस्तफा पेश कर दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कदहिं खां हबीब जी रिसालता जॾहिं खां संदन वजूद बि अव्वला रिसालत बि अव्वला नुबुवत बि अव्वला पैगंबरी अव्वला फयाज़ी अव्वला रुगी नुबुवत में न मुंहिंजा दिलबर फरमाइनि था पिया अन अव्वल मन वाचड़ी न निहार न वाच ॾिसो न पघरियल कांच ॾिसो न वञण लाइ का लाच ॾिसो। अल्लाह अल्लाह उहे ॾींहं यादि था अचनि जॾहिं हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैहि जन हिते तशरीफ़ फरमा हा। सुभान अल्लाह। मस्जिद जे दरवाज़े ते जमायत सां ख़िताब जो मौक़ो मिलियो। मुंहिंजे ॻोठ जा कुझु वीचारा गुज़ारे विया आहिनि, गॾिजी आया चयो साईं असीं कंदासीं निंड तकरीर में चइजा न कुझु असांखे। मूं चयो भली निंड कजो पर करे सघो। तकरीर जो शुरू थी वठी जो फ़क़ीरनि जा जज़्बा थिया हेॾां ड्रोड़नि हेॾां त ॿई उथियो बीठा हल निंड कयो। मूं चयो निंड कयो बाबा। दुआ कयो अल्लाह असांजे सॼण पीर खे ख़ुशि रखे शाद आबाद रखे जन पंहिंजनि वालिद करीम मुर्शिदनि जे सिलसिले खे खणी रखियो आहे। मां तव्हांखे कंहिंखां नफ़रत न ॼाणींदो आहियां न मुंहिंजी तबियत आहे नफ़रत करण वारी। मां चवंदो आहियां मुहबत जो पैगाम हुजे प्यार जो पैगाम हुजे सभिनी जे लाइ असांखे इज़त ऐं एतिराम हूंदी आहे। पर महदूद दायरे में को सिंध में कम पियो करे को पंजाब में कम पियो करे। ही नौजवान अल्लाह जो वली इब्ने वली रुगे पाकिस्तान में न पूरी दुनिया में पीर मिठा साईं जे फैज़ जो नारो वहाए वठो। चीन वारा पटका ॿधो पिया घुमनि, लंडन वारा ॾाढ़नि खे कंगा वेठा ॾियनि, अमेरिका वारा अल्लाह जो क़ुरान पिया पढ़नि, एयरपोर्ट ते लहंदे ई ज़िक्र जो तवारो था कनि। माण्हू हैरान आहिनि त ही कहिड़ी शख़्सियत आहे, ही कहिड़ी हस्ती आहे। सुभान अल्लाह। इन मौज़ूअ ते मां थोरो अॻिते हलणु अचां थो। मूं अर्ज़ु पे कयो त मुंहिंजे महबूब नबीअ जी ज़ात बरकाती रिसालत तॾहिं खां जॾहिं खां संदन वजूद मसूद ऐं केसी ताईं जेसी ताईं काइनात हूंदी। कंहिं जे लाइ रसूल आहिनि, इंसाननि जा रसूल, जिन्ननि जा रसूल, मलाइकनि जा रसूल, लोह कलम जा रसूल, अर्श कुर्सी जा रसूल, जन्नत वारनि जा रसूल, जहन्नम जे दारोगन मलाइकनि जा रसूल, ज़मीन ज़मान जा रसूल, आसमाननि जा रसूल, बर बहर हजर शजर जा रसूल, काइनात ज़र्रे ज़र्रे जा रसूल। जंहिंजो खुदा है तंहिंजो मुस्तफ़ा रसूला। अब्बा उठ मुझे हबीब वट दां खणी अचनि, छो त उठनि खे ख़बर आहे त असांजो नबी आहे।
पखी दाह खणी अचनि उन्हनि खे ख़बर आहे असांजो नबी आहे। मदीने मुनव्वर में खजीअ जो थोड़ उछगारो ॾेई रोए नबी साईं भाकुर पाए रीझायसि ईअं पोइ सुदका भरे जो ॿार सुदका भरींदो आहे। उन खजीअ जे थुड़ खे बि ख़बर आहे त मुस्तफ़ा मुंहिंजो रसूल आहे। हर शे जो नबी उम्मतुन जो त नबी पर नबीयन जो भी नबी। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जो आखिरी नबी आहे आखिरी रसूल आहे। उन खां बाद कंहिं बि क़िस्म जो नबी थी नथो सघे मुमकिन ई न आहे। उन दिल पर जे लाइ अल्लाह फरमायो हो वल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अला दीन कुल्लिही व कफ़ा बिल्लाहि शहीदा। अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे रसूल खे मोकिलियो आहे हिदायत ऐं सचे दीन सां। इन जूं ॿ मानाऊं लिखियूं हन उलमा सबूरनि। हिकिड़ी त हुज़ूर सुहिणो अल्लाह जे दीन खे कामिल करण आयो। जीअं अल्लाह ताला ॿी जाते फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। दीन जी हबीबन करीमन तकमील फरमाई इस्लाम जी तकमील फरमाई। जीअं अल्लाह फरमायो इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। मूंखे ॾे मूंखे ॾे ही ॿ किताबनि मुंहिंजा पिंजरनि खां फिरणो पवंदो शागिर्दनि खे। हिकिड़ो आहे इमाम रब्बानीअ जूं करामतूं पर आहिनि मुर्गी 40 कापियूं 1000 कापी हली वई। अल्हम्दुलिल्लाह नक्शबंदी सिलसिले जे लाइ असां तव्हां खे ख़बर पवे त केॾी अहमियत वारो सिलसिलो आहे केतिरे फैज़ वारो सिलसिलो आहे। इमाम रब्बानी जी ज़िंदगी जो अहवाल ऐं उन जूं करामतूं। ॿियो ई आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो किताब मदहनामे सिंध सिंध जी तारीफ़। उन सां गॾु लिखे थो नबी साईं नूर लिखे थो नबी साईं ज़िंदा लिखे थो नबी जी शफ़ात खां सवा जन्नत में केर न वेंदो। साईं हेॾा वॾा वॾा आबिद साईं फरमाए थो भली आबिद हुजनि जन्नत जो दरवाज़ो खुलंदो ई न त कीअं वेंदा। जन्नत जे दर खे खड़के खोलाईंदो त मदीने वारो खोलाईंदो। लिखे तो नबी जिंदा नबी जी शफात हक़ ऐं ग़ाइबान हबीब के सदड़ा थो करे पुकारो थो करे। हिन जे पुठियां हो शेर बाहे जेको मूं ठाहियो त सूंह सिंध जी शान वारो आलतीफ़। अब ॻाल्हि वणे नथी सची ॻाल्हि कजो। भिटाई साहब जे शान में मनक़बत ठाहण में अव्हां ख़ुशि आहियो। जेके ख़ुशि आहियो से हथ खणो बयान खण दो। भिटाई जी मनक़बत ठाहियां त ख़ुशि आहियो। सुहिणे कलंदर जी ठाहियां त ख़ुशि आहियो। हज़रत बिलाल जी ठाहियां त ख़ुशि आहियो। पर जे पीर मिठा साईं जी ठाहियां सुहिणा साईं जी ठाहियां सजन साईं जी ठाहियां त फूकूं न ॾियो उभा न थियो हेठि मथे न निहारियो। हर मुरीद जी लाइ मंज़िल तय करण जो पहिरियों पहिरियों ॾाको मुर्शिद जी मोहब्बत में फना थियणो हूंदो आहे। कोन थी सुभान अल्लाह। तव्हां थकल आहियो मां सम्झां थो। शामियाना किरी पिया वरी खड़ा कया अथव। इन शामियाननि खे खड़ो पिया कजो। अॼु इश्क जे मुहब्बत जे मैदान में लही मदीने वारे घोट जे दीन जे बुलंद करण जे लाइ पैगाम ॿुधो। भाई हर मुरीद पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ कंदो आहे। ॿियनि खे बुरो न समझबो।
पर पंहिंजे पीर जी तारीफ़ हर मुरीद चओ ज़ोर सां चओ पोइ मूं तॾहिं त चयो तुंहिंजे कुर्ब कई दिल के दे प्यारा कोन मथे हथ खई कोन को थकल हई तुंहिंजे कुर्ब कई दिल कैद प्यारा मुंहिंजा सुहिणा मुर्शिद कुर्ब वारा मूं बेवड़े जी किने को झिड़े जी लहसार सुहिणा तुंहिंजे कुर्ब कई दिल कैद प्यारा वॾो आवाज़ कयो वॾो आवाज़ कयो वाह वाह फैज़ फ़कीर पुरी तुंहिंजो हैरान अकुल आहर कंहिंजो वाह वाह फैज़ फ़कीर पुरी तुंहिंजो हैरान अकुल हर कंहिंजो लख तुम्हें भलायूं ए भलारा लख तुम्हें भलायूं ए भलारा मुंहिंजा मुर्शिद का मिल कुर्ब वारा मूं बेवड़े जी किने को झिड़े जी लहसार सुहिणा वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ सां अञा आवाज़ थोरो आहे होॾे अल्लाह आबाद आबाद कई ग़मगीन दिल खे शाद कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके मौलवी साहिब पीर मिठा साईं जी मुखालफ़त कंदा हा उहे अॼु संदन मुरीदन जे मुरीदन जा मुरीद लॻा पिया आहिनि पहिरीं त बछ थियल ही रोकियो पर ही रोके केरु होॾे अल्लाह आबाद आबाद कई ग़मगीन दिल खे शाद कई सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह त चओ लख तुम्हें भलायूं ए भलारा मुंहिंजा मुर्शिद का मिल कुर्ब वारा मूं बेवड़े जी किने को झिड़े जी लहसार सुहिणा अल्लाह जा बांधड़ो अल्लाह ताला फरमायो पंहिंजे हबीब खे मोकिलियो आहे छाला लियुज़हिरहु अलद्दीन कुल्ल वो पटके वारा पिरी निंड में थो किरी अल्लाह किथे पियो फिरी होशियार थी वियो खुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं मूंखे बि दुआ कयो त जेका दिल जी मुराद खणी मुर्शिदन जे दरवाज़े ते आयो हा अल्लाह उहा पूरी करण फरमाए दीन खे ग़ालिब बनाए मुस्तफ़ा करीम खे छो मोकिलियुम हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक़ पंहिंजे रसूल खे हिदायत सां ऐं सचे दीन सां मोकिलियाई हिदायत जो मतलब ॿ लिखनि था बुज़ुर्ग हिकु त हिदायत जंहिंखे हासिल करणी आहे जेको चए थो मां हिदायत वारो थियां उहो सुहिणे नबीअ जे रस्ते ते हले छा ते चओ चओ छा ते ज़ोर सां ॻाल्हा नबी पाक जो तरीक़ो हबीबे पाक जो रस्तो सुन्नत रसूल ते अमल करे मुझे हिकिड़ो शेर आहे पूरो यादि न आहे सुन्नत रसूल ते अमल कर त कामयाब रही सुभान अल्लाह कंहिं मूंखे ॿुधायो
त पीर मिठा साईं खे मदीने वारे साईं जी ज़ियारत थी ऐं उन ज़ियारत ॾे इशारो करे फरमायो हुयऊं लाई दिलबर दिल विच तेरे तेॾे देखण दे विच फेरे तेॾे देखण दे विच फेरे ज़ियारत थी पाण फरमायो अब्दुल गफ़ार जी मुंहिंजा आका मुंहिंजी सुन्नत ॾे माण्हुनि खे शौक़ ॾियार अर्ज़ क्यों कि बिला पटको दाढ़ी दंदन तहज्जुद जेकी भी तव्हां जो सुन्नतूं आहिनि उहे मूं शुरू कराए छॾियूं आहिनि अव्हां जी नज़रे करम हूंदी अव्हां जे सुन्नतुनि जो सिलसिलो मुंहिंजे फ़क़ीरनि में क़यामत ताईं जारी रहंदो सच्चो दीन हिदायत जेकॾहिं हासिल करनी आहे जेकॾहिं वठणी आहे त मुस्तफ़ा जे दरवाज़े ते हलो हिकु अल्लाह जे बानी फरमायो यही दर है जहां शाहान दुनिया सर झुकाते हैं ॿियो काॾे वियो ॿियो यही दर है जहां शाहान दुनिया सर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादें लेके जाते हैं हिदायत जो मरकज सुहणो नबी बी माना नबी पाक जी ज़ात बरकात हिदायत वारा थी आया आहिनि ॿारनि खे माउ पीउ सम्झाईंदो आहे सॼे हथ सां खा हिन नमूने पी हिन नमूने उथ वेह मुंहिंजो हबीब सभु कुझु सम्झी आयो आहे एतिरी क़दुरु हिदायत आहे जो जॾहिं अम्मा हलीमा हबीबनि खे खणी सीने सां थी लाहे खीर प्यारण जी कोशिश थी करे त पाण सॼे पासे खीर पी जॾहिं खॿे पासी थी करे त इनकार था कनि न मान इहो ॿिए भाउ जो हिसो आहे जेको तुंहिंजो सॻो पुटु आहे उनखे प्यार मतां चए त मुस्तफ़ा मूंखे यादि न फरमायो अहिड़ी हिदायत जहिड़ी हिन दौर जे मुस्लमाननि खे आहे ख़ुदा शल असां ते रहम करे असां ते बाझ करे छो पंहिंजे हबीब खे अल्लाह मोकिलियो लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिह तां त मुस्तफ़ा जे दीन खे ॿियनि दीननि ते ग़ालिब बनाए ॿियनि नबियनि सगोरनि जे दौर में ईअं हूंदो हो हिकिड़ो नबी वेंदो हो त ॿियो तशरीफ़ फरमा थींदो हो ॿियो वेंदो हो त टियों ईंदो हो जेके ग़लति रस्म रवाज पैदा थींदा हुआ उहो मथां अचण वारो नबी अची उन्हनि खे ख़तमु कराईंदो हो पर मुस्तफ़ा करीम जी ज़ात रहे त अल्लाह जा आखिरी नबी आहिनि आखिरी रसूल आहिनि त इहो कम नबी पाक खां बाद उम्मत जे कामिलन वली आलिमन ते रखियो वियो हिकिड़े माण्हू मूंखे फोन कई मां इस्लामाबाद में हुजां मूंसां साईं हाजी ख़ैर मोहम्मद अब्बासी हैदराबाद वारो जेको उमिरि ते वियल उहो बि गॾु वेठो हो फोन कई उर्दू में ॻाल्हाई हुन जा अल्फाज़ मां पंहिंजे लाइ पाण नथो चवां हज़रत साहब आप हैं मोहम्मद इदरीस आप हैं मैंने कहा हाँ हजरत बड़ा दुख है बड़ी अफसोस की बात है भाई क्या हुआ आप गैर सुन्नियों के मुरीद हो गए मैंने कहा भाई आप कहां से बोल रहे हैं कौन है जरा नाम तो बताएं बस नाम क्या बताऊं आपके लिए बड़ी बड़ी शख्सियतें इंतजार में हैं आप क्यों मुरीद हो गए हैं मैंने कहा आप आ जाएं बैठ कर देखें
कोई भी गैर सुन्नियों की बात नजर आए, इशारा करके बताएं। फर्ज का मकाम और है, वाजिब का मकाम और है, सुन्नत मुअक्कदा का मकाम और है, सुन्नत इस्तिहबाबी का मकाम और है, मुबाह काम का मकाम और है, हराम का मकाम और है, हराम ऐन ही का मकाम और है, हराम गैर ही का मकाम और है, मकरूह तहरीमी का मकाम और है, मकरूह तंजीही का मकाम और है। आप आए बैठ कर बातें करें, फोन पे सी बातें नहीं होती। मैं तो कहता हूं कि मैं जिनका गुलाम हूं वो अपने तौर पे क्या पूरी जमात अल्हम्दुलिल्लाह सुन्नियों की जमात है। अवा छा था चो वाकई आहे? हथ मथे खणी जवाब ॾियो। एतराज़ हुजे त ॿुधाए छॾियो। मां क़िबला मुर्शिदन करीमन हज़रत सजन साईं मदज़िल आली जन जे हिकिड़े मुरीद खे चयो, ख़लीफ़ो हो, मूं चयो तव्हां भली वेझा वेहो, तव्हां भली गाॾीअ में असांखे जाइ न ॾियो, भली वेझा वेहो, पर जीअं आर्मी सरहदूं संभालींदी आहे ईअं असीं मुर्शिदन करीमन जी परे खां बि ग़ुलामी ॾेई रहिया आहियूं। असीं संदन फौज आहियूं, संदन लश्कर आहियूं, संदन आर्मी आहियूं। तव्हां ज़रा सोचे पोइ का ॻाल्हि कजो। चओ सुभान अल्लाह। गुल कोन नथो ॾी बुल, अजायो हुल। ॿुधो मुंहिंजा भाइरो, मूं पंहिंजे मुर्शिदन लाइ छा चयो? मुंहिंजे मुर्शिद सजन साईं सां लवलायो खटी वेंदो। मुंहिंजे मुर्शिद सजन साईं सां लवलायो खटी वेंदो। पलाए कुझु की न पवंदो अगर हज़रत खां हटी वेंदो। छा कयो अथनि, छा कंदा? मूंखे हिकिड़े फ़क़ीर साईं फलाणो हीअं थो चए, मुंहिंजो चवंदो रहे। क़यामत जॾहिं रब तोखे चवंदो त इन खां लिखराया त पोइ जन्नत ॾियाए। चई न, मूं चयो छा ला था सूर पिटियो, छॾे ॾियो, पियो दुनिया जो निज़ाम हली। तूं पंहिंजे दिल ते गौर कर त मां अल्हम्दुलिल्लाह एतिक़ाद में सुन्नी आहियां, अमल में मुस्तफ़ा जे सुन्नत जो ताबिअ आहियां, अल्लाह जे हबीब, हबीब जे सहाबन, इमामन, आले रसूल, औलिया किराम जे अदब वारो आहियां। बस इन ते पको सी बीही रह, बेॾे तूं छो थो निहारी? हली हली नेठ थकिजी पवंदा। मुंहिंजे मुर्शिद सजन साईं सां लवलायो खटी वेंदो। पलाए कुझु की न पवंदो अगर हज़रत खां हटी वेंदो। खुदा जे दीन जो दर्द हिन दिलदार जे दिल में। कॾहिं बीहो कचहरी में त केतिरी इनकिसारी हेठां ई मां ॿियनि गादनि वारनि जूं तकरीरूं बि कैसेटनि में ॿुधियूं आहिनि। मुंहिंजा मुरीद, मुंहिंजा मुरीद, मुंहिंजा मुरीद। पर मां खे चैलेंज थो ॾियां, मूंखे हिकिड़ी कैसेट साईं जी ॾेखारियो जंहिंमें मुरीद मुंहिंजा चवनि सवाल ई पैदा नथो थिए, दोस्त सुभान अल्लाह, साथी, भाइर, केतिरो
प्यार जो लफ्सा केतरो हेठंग जो लफ्सा वो भिटाई तरह तो फरमाए त सभई समियूं सुहागिणियूं सभिनी गिचन हार पसण कारण पिरीअ जी वॾा कयाऊं वार पर ढोल तनी जे ढार जेके हलदियूं हेठाहियूं सभई समियूं सुहागिणियूं सभिनी गिचन हस पसण कारण पिरीअ जी वॾा कयाऊं वस पर ढोल तनी जे गस जेके हलदियूं हेठाहियूं दुरूद शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शेर पे पढ़म खुदा जे दीन जो दर्द हिन दिलदार जे दिल में। चो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। खुदा जे दीन जो दर्द हिन दिलदार जे दिल में। कौन फकीर जी सुभान अल्लाह। दिल ठरई त चओ जी दिल ठरे त चओ जे कंहिंजी बरे भली टरे कंहिं डंढ में बुॾी मरे पर तुंहिंजो बेड़ो तरे। चो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। कमाल हिकड़ी अजीब गाल तव्हांखे ॿुधायां। करीम रब करम कंदो आहे मदीने मक्के जी हाज़िरी थींदी आहे। अल्लाह ताला सभिनी खे नसीब फरमाए छो त ॿई शहर रब जी रहमत जा बहर। मक्के में बेतुल्लाह है वणे थो। वाह मुझे मालिक जो घर बेतुल्लाह है। वाह मुझे मालिक जो घर बेतुल्लाह है। सारी दुनिया थी डरे पान ॾिनई के बेलो करे। वाह मुझे मालिक जो घर बेतुल्लाह है। ॾाढा न चई त मौलवी साहब आहे त पुॼे ई कोन थो ज़ोर सुभान अल्लाह खे। हिकिड़े अमरा खे ॿिए चयो सुभान अल्लाह आस्ते चयो कि मौलवीअ खे नथो झली चए थो सुभान अल्लाह जी वठण लाइ वठो तूं थोरी त आस्ते चयो। वाह मुझे मालिक जो घर बेतुल्लाह है। अवल बियो घर कौन हो पहिरियां खुदा ही घर रखियो तवाफ़ सां बेड़ी तरे पाण ॾिनई के बेलो करे। वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह है। सभई चओ मुंहिंजा मिठा कहिड़ो घर। आदम सुहिणे खां इब्तिदा सुहिणे नबीअ ते इंतिहा ॾिसण सां दिल थी ठरे पाण ॾिनई के बेलो करे। वाह मुंहिंजे मालिक जो घर बेतुल्लाह। वरी मदीनो निहारियो छा उन जी बरकत। मां त न चवां लफ़्ज़ अची थो वञे। मदीने मुनव्वर में हाज़िरी ॾेई
मक्की पाक जी हाज़री ॾई जिद्दी में पहुतो आहियां। बे दिहाड़े शाम जो फ्लाइट आ। रात जो एक दोस्त जी अरब कफील जी तबीयत पुछण लाइ वियासीं। बीमार हो, पुछोसीं तबीयत जो। उबती सुबती अरबी ॻाल्हाए वेंदो आहियां। उन मूंखे चयो मदीने मां थी आयो। मूं चयो हा। कॾहिं आयो आहीं? अॼु सुबुह पहुतो आहियां। कि वरी मदीने वेंदे? मां रस्ते में उन दोस्त खे हिकिड़ो शेर ॿुधाई थो पियासि। छा पे चवंदो आहेसि? तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 अचां। तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 अचां। दीद दिल ॿई पवन ठरी पियो अचां 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 अचां। तव्हांजी बि दिलि चए थी? पोइ थधा लॻा वेठा आहियो। हाँ, कंहिं सदा कंहिं कयो पुटनि जो सुवालवा, कंहिं घुरियो खज़ानो मालवा। मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचां 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 अचां। मूंखे ॾियो का मूंखे ॾियो का मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचां 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 अचां। तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां अचां। वाइजी मोली खोड़ बैठा न मुझे घर में खणी भेरो ॾियारीनि त छा थी पवंदनि। हाँ, को सदर जो को वज़ीर जो को गुलाम वा अमीर जो। कार्ड खिसे पिया न। एसएसपी जो माण्हू ई मां फलाणे साहब जो माण्हू हा। को ॾींहुं ईंदो न साहिब रहंदो न माण्हू रहंदो। पर उन जो थी वञ जो सदाई पियो हल। को सदर जो को वज़ीर जो को गुलाम आ अमीर जो। नाज़मूल तुंहिंजी नौकरी पियो अचां 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 अचां। सुभान अल्लाह चओ त ॿियो शेर ॿुधायां। छा चवंदो रह? महबूब मिठा मां तुंहिंजो तू मुंहिंजो थी त ॿियो छा घुरिजे। महबूब मिठा मां तुंहिंजो हा। तू मुंहिंजो थी त ॿियो छा घुरिजे। दिलदार मूं दिल तोखे आ ॾिनी। दिल तू मूंखे ॾी त ॿियो छा घुरिजे। महबूब मिठा मां तुंहिंजो तुंहिंजी सुहिणी सूरत यादि कर दिल बेवस थी फरियाद करे। मूं आजिज़ ते इमदाद करे। मुंहिंजे अंगणे अची त ॿियो छा